नादरीन ख़बर शामिल कयूं था। घोसपुर में एक ॾींहुं अॻु सखर अस्पताल में फौती वियल घोसपुर प्रेस क्लब के नायब सदर ऐं इलाइक़े के सीनियर सहाफ़ी असगर अली बिजाणी के सवेहाल अखियुनि सां संदसि अबाणे ॻोठ मीर अब्दुल हकीम ख़ान बिजाणी के मक़ामी कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले कियो वियो। सहाफ़ी के जनाज़े ऐं तदफ़ीन के मौक़े ते ज़िले कश्मीर कंदकोट के मुख़्तलिफ़ शहरनि करमपुर कंदकोट बडाणी बख्शापुर घोसपुर ऐं तंगवानी में सिविल सोसाइटी के मौजूदीन वकीलन ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई, जैमें वकील अब्दुल गनी बिजाणी, सलामत अली बिजाणी, नूर मोहम्मद बिजाणी, सहाफ़िन जावेद उस्मान बिजाणी, नारायण नाज़ मंदाण, शाहिद हुसैन नसीरानी, अब्दुल समी बिजाणी, बकामुद बंगवार, लियाकत अली खोसो, सनाउल्लाह बिजाणी, जमालदीन ओगाई, हफ़ीज़ मलिक, हबीबुल्लाह बालकानी ऐं ॿियनि सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते माहौल ॾाढो रंजीदा हो ऐं हर हक़ आली हुई। मरहूम कुछ अरसे खां ओचितो बीमार थी पियो हो ऐं संदसि नज़र वेझी वई हुई, जंहिं लाइ कराची जे हिकु स्पेशलिस्ट डॉक्टर जो इलाज जारी हो त 2 ॾींहं अॻु संदसि हालत ख़राब थी वई त वारसनि ब्लड प्रेशर ऐं शुगर वधी वञण सबबि सखर जी निजी अस्पताल में दाख़िल कयो, जिते हू काल राति जो ज़िंदगी जी जंग हाराए वियो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़ घोसपुर।